लाड़काणो खां अहम ख़बर आहे त ड्यूटी में लापरवाही करण ते 85 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियूं आहिनि। एसएसपी अॻूणे एसएचओ माहूटा ऐं एहलकार खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं लाड़काणो खां त ड्यूटी में लापरवाही करण ते 85 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियूं आहिनि। एसएसपी अॻूणे एसएचओ माहूटा ऐं एहलकार खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त 8 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। 20 एहलकारनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि, जॾहिं त 55 पुलिस ऑफिसरनि खे वार्निंग ॾिनी वई, इंक्रीमेंट रोकी वई आहे। लाड़काणे खां ख़बर आहे त ड्यूटी में लापरवाही करण ते 85 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वयूं। एसएसपी अॻूणे एसएचओ माहूटा ऐं एहलकार खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो आहे। अवांखे ॿुधायूं त 8 एहलकारनि खे मुअतल कयो वियो, 20 एहलकारनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि, 55 पुलिस ऑफिसरनि खे वार्निंग ॾिनी वई, जॾहिं त इंक्रीमेंट बि रोकी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे हनीफ सुहाग। जी हनीफ, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल ही लाड़काणे जे एसएसपी अब्दुल रहीम शिराज़ी अॼु फर्ज़न में गफ़लत करण ते तक़रीबन 85 पुलिस ऑफिसरनि एहलकारनि खिलाफ़ डिपार्टमेंटल जेको आहे कार्रवाई कई आहे। एसएसपी अॻूणे जेको आहे एसएचओ माहौटा एहलकार खे नौकरी तां बरतरफ़ कयो आहे ऐं 8 एहलकारनि खे बि मुअतल करे छॾियो आहे। अहिड़ी तरह 20 एहलकारनि खे जेको आहे शोकाज़ नोटिस जारी कंदे 55 पुलिस ऑफिसरनि खे वार्निंग जेको आहे फॉर फ्यूचर ऐं सेंचुअर जेको आहे जी सज़ा ॾेई इंक्रीमेंट जेका आहे उनजी रोके छॾी ऐं मुअतल थियल जेके जमादार जेके आहिनि 8 ॼणा उन्हनि खे ॿीहर बहाल करे छॾियो आहे ऐं मुख़्तलिफ़ एसएसपी पारां जेके एहलकारनि खे उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि, उनखे सख़्ती सां हिदायत कई आहे त उहे पंहिंजी ड्यूटी में गफ़लत न कनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ हनीफ सुहाग।